नाज़रीन अस्सलाम वालेकुम जी प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा मेहमान आहिनि नाज़रीन तव्हांखे ॿुधाए थो वञा प्रोफेसर ऑफ मेडिसिन डॉक्टर अज़ीज़ुल्लाह जलबानी खे तारीफ़ जो मोहताज न आहे। उन हमेशह जेको आहे चाणका मेडिकल कॉलेज जे वार्ड में जे हवाले सां मां तव्हांखे अपडेट कंदो हलां त शुगर जो वार्ड आहे जेको त काफ़ी अरसे खां जेको आहे चाणका मेडिकल कॉलेज जे अंदरि जेको आहे शुगर जे हवाले सां मां अपडेट कंदो हलां त डॉक्टर अज़ीज़ुल्लाह जलबानी साहिब जी तमामु हिकिड़ी वॾी कोशिशि रही आहे। उन वार्ड जे अंदरि हिन वक़्तु ॾिसो पिया त नाज़रीन जेका कोशिशि अॻ में रही उहा प्रोफेसर डॉक्टर अज़ीज़ुल्लाह जलबानी जी तमामु हिकिड़ी बहितरीन कोशिशि रही। उन में जेको आहे त हज़ारें मरीज़ जेके रजिस्टर थियल आहिनि। हिन वक़्तु ॾिसो पिया 22 डिसंबर 22 नवंबर ते चाणका मेडिकल कॉलेज शहीद मोहम्मद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में जेको आहे डे मल्हाए पियो डायबिटीज़ जो जेको आलमी डे आहे उहो मल्हाए पियो। हिन वक़्तु असां कोशिशि कंदासीं प्रोफेसर ऑफ मेडिसिन मेडिकल यूनिट 3 चाणका मेडिकल कॉलेज जा HOD आहिनि प्रोफेसर डॉक्टर अज़ीज़ुल्लाह जलबानी जी जेका ॻाल्हि ॿोल आहे अचो पिया ॾिसो पिया त शुगर छो थी थिए, छाजे करे थिए थी, उनजा कारण कहिड़ा आहिनि, उनजा एहतियात कहिड़ा आहिनि। साईं सां गॾु असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे कोशिशि कंदासीं असां आवाज़ शेयर कंदा। साईं अस्सलाम वालेकुम। अज़ीज़ साहब तव्हांखे मां सिंध मुंहिंजी हमारी टीम में भली पिया चवां। महिरबानी महिरबानी। अज़ीज़ साहब अचूं पिया त शुगर जे हवाले सां नाज़रीन जी इहा बि कोशिशि रही आहे त शुगर छो थी थिए, छाजे करे थिए थी, उनजे हवाले सां असांखे अपडेट कयो। जीअं त असांजो अॼुकल्ह जेको आहे लाइफ स्टाइल चेंज थी वियो आहे, ग्लोबली शुगर जा मरीज़ वधी विया आहिनि। सो असांजी जेका सेडेंटरी लाइफ थी विया आहे, सॼो ॾींहुं असां हिकिड़ी जॻह ते वेठा आहियूं, कमकार कयूं कोन। उनखां पोइ असांजा जेके खाधा आहिनि उन्हनि में घणो छणब जो मक़दारु आहे, कार्बोहाइड्रेट असां घणो वापरायूं था, इहे कुझु कारण आहिनि। ऐं उनखां अलावा जेके असां वटि फास्ट फूड होटलिंग तमामु घणी थी विया आहिनि, इहे सभु शुगर खे वधाइण जा सबब आहिनि। अॼु सभु हिन वक़्तु सम्झो पिया त हीअ लाड़काने डिस्ट्रिक्ट में ख़ासि करे मां अचां थो डायबिटीज़ वार्ड जेको शुगर जो वार्ड आहे चाणका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल में उनजा अवां जेको आहे इंचार्ज बि रहिया आहियो, हेड बि रहिया आहियो, कीअं सम्झो पिया त उते तव्हांखे शयूं कहिड़ियूं नज़र आयूं, मरीज़ जो केतिरो रेशियो? एक्चुअली शुगर जो वार्ड असां 2009 खां वठी स्टार्ट कयो हुयो। एज़ हुनजी OPD हूंदी, उनखां पोइ असां शुगर जो वार्ड खणी आयासीं जेको असांजो चाणका हॉस्पिटल में वार्ड आहे। उनखे काफ़ी तक़रीबन 10-12 साल मूं उनखे हेड कयो आहे। उनमें असां काफ़ी कुझु कमु कयो। उनमें लेबॉर्ट्री आहे, उनमें अखियुनि जा जेके इफेक्ट्स अखियुनि ते थियनि था शुगर जा, उन्हनि लाइ असां डॉक्टर साहिबु ईंदा हुया। उनखां पोइ असांजा जेके रजिस्टर्ड मरीज़ आहिनि, मोर देन जेके 10,000 खां मथे मरीज़ जेके रजिस्टर्ड आहिनि, जेके सिंध जा आहिनि, बलोचिस्तान जा आहिनि, इवन पंजाब जा आहिनि, काफ़ी दूर इलाइक़नि मां मरीज़ असां वटि ईंदा आहिनि, जिनखे असां शुगर जी दवा बि ॾींदासीं। ऐं उहो काफ़ी कुझु घणो असां इस्टेब्लिश कयोसीं। इंशाअल्लाह अॻिते बि इहो ई थींदो रहंदो। उनखां अलावा जेको आहे असांजो लेबॉर्ट्री हुई, हाणे उहा लेबॉर्ट्री असां जीअं आहे उनमें तक़रीबन HbA1c, ब्लड शुगर, क्रेटिनिन, CBC इहे सभु असां टेस्टूं फ्री ऑफ कास्ट कंदा आहियूं। हाणे उहा लेबॉर्ट्री असां जेका आहे अमान वेलफेयर ट्रस्ट जे थ्रू हलायूं पिया, जेको काफ़ी मरीज़नि खे फ़ाइदो थिए थो। जेको मेडिकल 3 आहे, मेडिकल यूनिट 1 आहे, उनखां अलावा ICU आहे, उनखे असां काफ़ी कवरेज ॾियूं। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढी शॉर्ट ब्रेक असां कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि अॼु शख़्सियत में जेको आहे त प्रोफेसर ऑफ मेडिसिन प्रोफेसर डॉक्टर अज़ीज़ुल्लाह जलबानी मेडिकल यूनिट 3 चाणका मेडिकल कॉलेज अस्पताल जा जेके HOD आहिनि। हिन वक़्तु असां कोशिशि कंदासीं नाज़रीन प्रोफेसर डॉक्टर अज़ीज़ुल्लाह जलबानी जी जेका ॻाल्हि आहे। डॉक्टर साहिबु अचो पिया त जेको 22 तारीख़ ते आलमी डे जेको आहे चाणका मेडिकल कॉलेज अस्पताल में मल्हाए पियो वञे, उन जे हवाले सां जेको आहे लाड़काने वासियुनि जे लाइ ख़ासि पंहिंजे पेशेंटनि जे लाइ, हमदर्दनि लाइ सिंध मुंहिंजे वाली जे प्लेटफॉर्म ते मैसेज डिलीवर कयो। एक्चुअली जेको आहे हीअ वर्ल्ड डायबिटिक डे काफ़ी अरसे खां मल्हायो वेंदो आहे ऐं इहो 14 नवंबर इहो वर्ल्ड डायबिटिक डे आहे। थोरो कुझु सबबनि जे करे हीअ साल थोरो पोइते थी वियो आहे। 22 तारीख़ सां इहो डायबिटिक एंड एंडोक्राइन वार्ड थ्रू मल्हायो वञे थो। मुंहिंजो स्पेशल मैसेज इहो आहे, हिन में गॾिजी सॼी करे जेके बि शहरी आहिनि, असांजा स्टूडेंट्स आहिनि, असांजा पेशेंट्स आहिनि, उहे सभु अटेंड कनि। हिकु आगाही जो हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें काफ़ी कुझु लेक्चर थींदा। उनखे शुगर जे बारे में तव्हांखे ॿुधायो वेंदो, शुगर जे एहतियात ॿुधाया वेंदा
ऐं उनखां अलावा शुगर जूं जेके आहिनि कॉम्प्लिकेशन्स उन्हनि जो शुगर जो इलाजु नथो वठे ऐं उनखे छा छा थी सघे थो उन हवाले सां जेकॾहिं घणे खां घणे वधीक शिरकत कनि त इहो ॾाढो बहितरीनु थी वेंदो। नाज़रीन, प्रोग्राम जी सिलसिले में असांजा महिमान आया प्रोफेसर ऑफ मेडिसिन प्रोफेसर डॉक्टर अज़ीज़ुल्लाह जलबानी। हींअर नंढा खे ॿुधाईंदो आहे त शुगर जे हवाले सां साईं जी असां सां ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं 22 नवंबर ते जेको डे मल्हाए पियो चाणका मेडिकल कॉलेज अस्पताल जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। नाज़रीन, प्रोफेसर ऑफ मेडिसिन डॉक्टर अज़ीज़ुल्लाह जलबानी के तरफ़ जो मोहताज न आहे। उत्तर सिंध जो तमामु वॾो प्रोफेसर आहे। हमेशह बलोचिस्तान जी पट्टी हुजे उत्तर सिंध हुजे हमेशह लाड़काने जे अंदरि साईं जी तमामु जेको आहे कोशिशि ऐं काविशनि सां जेको आहे इंशाअल्लाह नाज़रीन असां कोशिशि कंदासीं त जेको साईं जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा मां अवां शेयर कई आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अली नो सां गॾु हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल हने का सिंध सलामत साल सलाम।